समय ये कहानी है चोर बादशाह अजगर जादूगर एक जानम शहजादी। चोर बादशाह अजगर जादूगर वटां एक 7 बादशाहन वारो लाल कीमती चोराइण वेंदो आहे ऐं अजगर जादूगर जेको आहे उहो नांग जी शिगल में उनजो पेरो ॾींदो आहे। छा चोर बादशाह अजगर जादूगर वटां लाल चोराए सघे थो? समय ये कहानी वॾी मज़ेदार आहे। उम्मीद कयां दोस्तों तव्हांखे इहा कहानी ज़रूरु पसंदि ईंदी। 5 मिंट पंहिंजा सीड़ाए ॿुधंदो त तव्हांखे मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधो सड़े जाथे बाहि भरे हिकु बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर कंहिं ज़मीन जे टुकड़े जो बादशाह हुजे। उनजे बादशाह में जग्गूअ नाले हिकु चोर रहंदो हुयो। पोइ चोर एतिरो त ख़तरनाक हूंदो हुयो जो वॾनि वॾनि अमीरनि ऐं तवंगरनि वटां वॾियूं वॾियूं चोरियूं करे ऐं पंहिंजे हिसाब सां हलियो वेंदो, पर कंहिंखे ख़बर न पवंदी हुई। बादशाह परेशान हूंदो, अवाम परेशान हूंदो, वॾा वॾा वज़ीर ऐं पंहिंजे हिसाब सां दरबारी जेका बि हुया तो परेशान हुया। अदा जग्गू जो हिकिड़ो अहिड़ो कमु हूंदो हुयो, चोरी त करे ईंदो हुयो पर कंहिं ग़रीब खे न ॾुखाईंदो हुयो। कंहिं वटां बि चोरी करे ईंदो, पोइ उन वटि जेका पंहिंजी मतिलबु ख़र्च जी रक़म रखंदो हुयो, बक़ाया ग़रीबनि वटि विराए छॾींदो हुयो। राति जे टाइम में हर हिकु घर जे आॾो उहा क़ीमती शइ रखी वेंदो हुयो। हू पंहिंजे हिसाब सां ग़रीब खणी हुनखे ॾाढियूं दुआऊं ॾींदा हुया। अदा जग्गूअ जो इहो कमु हूंदो हुयो, जेलीअ जे हिसाब सां किथां बि चोरी कंदो हुयो सो पंहिंजे हिसाब सां वरी ग़रीबनि में विराए छॾींदो हुयो। अदा बादशाह परेशान हूंदे हाणे इहो चोर कहिड़ो आहे जेको लभे। अदा हिन 2-3 चोरियुनि जो कयूं त हीउ पंहिंजे हिसाब सां वॾो नाले नेट चढ़ी वियो। बादशाह परेशान हुजे, माण्हुनि जी रड़ हुजे वॾनि वॾनि अमीरनि जी, पर हीउ चोर कंहिंखे न पियो लभे। हिकु ॾियारे जग्गू पंहिंजे हिसाब सां चोरी करणु वियो काज़ीअ जे घर में। काज़ीअ जे घर में चोरी करणु वियो, ख़बर न पई त बादशाह जा सिपाही चारो तरफ़ हिन जग्गूअ खे कड़ो हणी आहे चोर खे। हाणे जग्गू सोचणु लॻो त भणा हाणे त बादशाह जा चारो तरफ़ सिपाही मतिलबु त कड़ो हणी आहे न, हाणे हिननि मां जान कीअं छॾायां। अदा अतारे हेॾां होॾां करे नेठि ई कंहिं कुंड खां वठी भॼई थो। अदा जे सिपाही बि हिन जे कढ लॻा ऐं हीअ बि पंहिंजे हिसाब सां भॻो आहे, पर सिपाही जेका हुया हिन खे सुञाणे विया ऐं ॾिठल वाइठल त हुयो, पर ख़बर कहिड़ी त हीउ को चोर आहे। अदा सिपाही हिन जे ॾाढो कढ लॻा। हीअ पंहिंजे हिसाब सां ओसा पासा ॾेयूं हकिलंदे होकारंदे जबलनि जे तरफ़ रवानो थी पियो। अदा जबल हुजनि वॾा वॾा, उन्हनि जे पासे में ओसो पासो ॾेई हीअ त हिननि खां गुसाए वियो। बादशाह जा सिपाही वतन पिया जाचा कंदा, हीअ बि कुझु मंज़िल सुठी जबलनि में अंदरि करे कीअं वञी टकरीअ ते वेही रहियो जबल जे ते। अदा हीअ पंहिंजे हिसाब सां हू घुमी फिरी पोइ हिते जग्गू लोणो हुयो त भला बादशाह जो को सिपाही मुंहिंजे कढ कोन्हे को। शुक्र जा 2-3 कलमा पढ़ी चवणु लॻो त भलो थियो बची वियुमि। अगरि जे बादशाह जा सिपाही अॼु पकिड़े हुजनि हा त मूंखे फांसी त पकी हुई, छो त मां हले केतिरा चोरियूं कयूं न, बादशाह कॾहिं बि मूंखे न वरितो आहे न ॾिठो आहे की। हाणे छा कजे, अगरि मां पोइते वेंदुमि सो बहरहाल हाणे त मां बची न सघंदुमि, छो त हुनजा बादशाह जा सिपाही मूंखे सुञाणे विया। अदा जग्गू ऐं चोर इहो सोचे ऐं पंहिंजे हिसाब सां सोचींदा हाणे हिन जबलनि जे परे पासे ॿी बादशाही आहे सो उन हिसाब सां निकिरी थो पवां। अदा हकिलंदो होकारंदो हिन खे बुख वञे ॾाढो सतायो ऐं पंहिंजे हिसाब सां डुकी पिनी भॼी आयो, ॾाढो थकिजी पियो हुजे। अदा राति कंहिं गार में रहियो पंहिंजे हिसाब सां जबल जे में, पोइ सुबुह साझर वरी रवानो थी पियो, पर हिन खां विख कोन पियो पवे। अदा हिकु जबल जी टकरीअ तां लही हिन जी नज़र पइजी वई उन ॻोठ जे मतिलबु बादशाह में अची पुॻो, ॾिठईं त ॿाहिरियों हिकिड़ो माण्हुनि जो हुजुम लॻो पियो आहे। अदा हीअ उन तरफ़ हकिलंदो होकारंदो वञे पियो। अदा हिनखे बुख ऐं उञ एॾो लॻई हुजे जो बेअंत। अची माण्हुनि जे वेझो पुॻो त हीअ तां पंहिंजे हिसाब सां किरी पियो। 2 मरा भॼंदा आयसि, पुछा करणु लॻसि त केरु आहे। चवणु लॻो यार मां हिन जबल जे तरफ़ शिकार जे ख़्याल सां हेॾे होॾे निकिरी पियुमि, पर पंहिंजा ॻोठ मूंखे घर कोन लभनि, सो मां मुसाफ़िर आहियां। पंहिंजे हिसाब सां उञ बुख ॾाढी लॻी आहे। अदा हिकिड़ो हमरा वियो पंहिंजे हिसाब सां मानी ऐं उनखे सभु कुझु उते खणी ॾिनई त हिन 2-3 गिरह मानी जा हणा ऐं पंहिंजे हिसाब सां पाणी पी ऐं पुछणु करणु लॻो त हीअ ॻोठ जे ॿाहिरां माना बादशाह जे ॿाहिरां हीअ छाजो माण्हुनि जो हुजूम लॻो पियो आहे। एतिरे में उहे चवणु लॻसि त असांजो कल्ह राति बादशाह गुज़ारे वियो, हिन बादशाहीअ जो हाणे पंहिंजे हिसाब सां आवाम गॾु थी वियो आहे। हिननि जो हिकिड़ो कौल हूंदो आहे, हिकु मतिलबु त बाज़ आहे परींदो, उनखे मतिलबु त उॾाईंदा न, जंहिं माण्हू ते वेठो उनखे बादशाही ॾींदा। अदा इहा पुछा कई जग्गूअ सोचियो त यार वॾो हिते मतिलबु त इंसाफ़ कहिड़ो आहे जो हिकु परींदे ते बादशाही सॼी मतिलबु उनजे मथां छॾींदा, ऐं अगरि इहो बाज़ परींदो मूं जहिड़े चोर ते वेहे त पोइ त हे त तबाह थी आहे। ऐं पंहिंजे हिसाब सां कंहिं शरीफ़ माण्हू जी कीअं ख़बर पए त शरीफ़ ते वेंदो या चोर ते वेंदो, हुन परींदे खे कहिड़ी ख़बर। अदा पंहिंजे हिसाब सां हीउ जग्गू जेको आहे तो सोचे पियो हुन भर में। अदा हाणे जग्गू त थकिजी पियो हुजे, पंहिंजे मुंहं सां थोरो विथिर को वेठो हुजे, हुननि जे वेझो बि न हुजे। अदा हुननि पंहिंजे हिसाब सां वज़ीर हुन जेको बादशाह जो हुयो
उहो पंहिंजे हिसाब सां पिंजरे मां हिकु बाज़ कढियईं, उन बाज़ खे मथे उछले फिटी कयईं। अदा बाज़ उॾी उॾी पंहिंजे हिसाब सां थोरो हेठि लहण जी कोशिशि करे माण्हू ते वरी उॾी वञे मथे। अदा सभु कंहिंजी अख हुजे त मन मालिक साईं मोते वे त का बादशाही मां संभालिया ऐं मतिलबु त मुल्क संभालिया, मुल्क जो बादशाह सॾिजां। ऐं जग्गू बि चवणु लॻो त यार हीउ ॾिसां त कहिड़ो आहे वक़्त वारो जंहिंथे हीउ बाज़ थो वेहे। अदा हीउ पंहिंजे हिसाब सां ॾिसे पियो वेठो, कुदरतनि मुंहिंजे अलाह जे पंहिंजे हिसाब सां बादशाह उॾंदो उॾंदो उन जग्गूअ जी तरफ़ वञी आग कई। सिधो सो वञी उन चोर जग्गूअ ते वेठो ऐं उनजे मथां वेही रहियो। अदा माण्हू जेको आवाम हुयो सो हिन जे पंहिंजे हिसाब सां चवणु लॻा त मुसाफ़िर बादशाह चवणु लॻा हिन खे ऐं उनजे हिसाब सां नारा हणणु लॻा। यार जग्गू पंहिंजे हिसाब सां वाइड़ो थी वियो त बहरहाल हीउ मुंहिंजे मथां कीअं वेठो ऐं मतिलबु त मां हिकु चोर ऐं वरी मां बादशाह थी वियुमि। अदा एतिरे में माण्हू जो हुजुम जेको हिन जे बारे में नारा पिया हणनि त मतिलबु त मुसाफ़िर बादशाह त एतिरे में वज़ीर जेको तुंहिंजो हुयो उहो चवणु लॻो त बसि कयो नारा न हणो, हिकिड़ो ॿियो असांजे हिसाब सां कॉल हूंदो आहे, सो जेको बि ॿाहिरि माण्हू ते वेहंदो सो असां बाज़ खे ॿ चकर उॾाईंदा आहियूं। जे ॿई चकर उन शख़्स ते वेही रहियो त बादशाही पोइ उनखे ॾींदा आहियूं। हाणे हिकु चकर अञा रहियल आहे, हाणे आख़िरी चकर ख़बर पवंदी त हिन ते वेहे थो या कंहिं ॿिए ते। अदा जग्गू चयो त हाणे ॾाढी जग्गू खे कावड़ आई त बणा मथे त हिकु बाज़ मूं ते वेठो, बादशाही मतिलबु त ख़्वाबु मूं ॾिठो, वरी हाणे अलाए छा कंदा, अलाए वेहंदो बि अलाए न। अदा हिनखे हुट खुट चालू थी, अदा वरी बादशाह उन मतिलबु त वज़ीर परींदो उॾायो, उहो उॾी फिरी गिरी वरी साॻे उन जग्गूअ चोर ते वेठो। अदा जग्गू चोर ते जंहिंमहिल वेठो त पंहिंजे हिसाब सां वॾा नारा लॻी विया। अदा वज़ीर बि नारा उन जा हयां पंहिंजे हिसाब सां हिनखे वठी अदब एतिराम सां वञी बादशाही लिबास पाराया ऐं बादशाही तख़्त ते विहारियसि। अदा धूम धाम सां जश्न थी विया, सॼे मुल्क में दोल जा ददका लॻनि पिया, कञियूं कुसनि पियूं, ॿकरियूं नचनि पियूं, सफ़ ददका लॻा पिया साईं। जग्गू हाणे चोर बादशाह थी वियो। अदा रंगे जा रंगन चोर खे बादशाह करे छॾियो। अदा थोरी देरि गुज़री, मतिलबु त कुझु ॾींहं गुज़रिया। अदा वज़ीर पंहिंजे हिसाब सां सॼो अवाम घुरायो, ॻोठ जा माण्हू। अदा चवणु लॻुनि अदा हाणे असांजे पंहिंजे हिसाब सां मुसाफ़िर बादशाह आहे, सो ही पंहिंजे हिसाब सां कानून ऐं तौर जेकी बि आहे सो अॻिलियो बादशाह वियो त उनजो कानून उन सां गॾु वियो हलियो। हाणे नओं बादशाह नवां कानून थींदा, सो पंहिंजे हिसाब सां बादशाह पंहिंजी ज़बानी सां तव्हांखे कानून सम्झाईंदो त कहिड़ो रूल आहे, कहिड़ो रूल ख़िलाफ़ु आहे, माना रूल खां ख़िलाफ़ु कहिड़ी शइ आहे। अदा हिन जग्गू खे अची पंहिंजे हिसाब सां वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत तव्हां पंहिंजे हिसाब सां जेका बि आहे सो अवाम खे ॿुधायो, जेकी दिलां कढेव ॻाल्हि सम्झ में अचेव। अदा एतिरे में जग्गू चवणु लॻुनि त मां हिकिड़ो अॻे टेम में मतिलबु त नंढो हिकिड़ो चोर हुयुसि, माना की हल्की फुल्की चोरी कंदो हुयुसि, सो हाणे कुदरत मुंहिंजे अलाह जे मूंखे बादशाह मतिलबु चोर बादशाह थी वियो आहियां मां। हाणे हिकु ॻाल्हि आहे त हाणे मुंहिंजो इहो ई ऐलान आहे, जेको बि हिते माण्हू आहे चोर जेको चोरी कंदो सो उन खे मतिलबु त चोरीअ जी मतिलबु त का बि भरपाई न वठंदोमांसि ऐं पंहिंजे हिसाब सां ला धड़क वञी चोरियूं करे, भले अमीर हुजे ग़रीब हुजे, कंहिंजी बि चोरी करे ऐं जंहिंजी मतिलबु चोरी थी वञे उनखे बि मोकिले वञी ॿिए जी चोरी करे। बाबा चोरनि जो राज थी वञे, छो त दुनिया खे ख़बर पए त चोर बादशाह आयो आहे ऐं चोरनि जी हुकूमत थी वञे। अदा माण्हुनि जो ॿुधो, अवाम शरीफ़ ॿारनि जो ॿुधो मोजड़नि त ॾाढी कावड़ आहे त यार हीउ बादशाह कहिड़ो आहे जो असांजे ॿारनि खे तालीम कहिड़ी थो ॾिए पियो, माना की बादशाह चोर थियो त मतिलबु त बादशाही चोरनि जी थी वञे। बाक़ी चवणु लॻुनि त बाबा इहो हिकिड़ो मुंहिंजो कानून आहे, सो इन ते बरक तव्हांखे बीहणो पवंदो, छो त हू बादशाह हुयो जेको लफ़्ज़ कढे पियो त हाणे मञिणो पए पियो न। ऐं बाक़ी जेका हुन जा रूल हुया सो उहे पंहिंजे हिसाब सां पाण निभायो, बाक़ी इहो मुंहिंजो आख़िरी रूल पहिरियों इहो आहे। अदा चोरनि जा जेका हुते हुया ॿ टे मोजड़ा सोननि जी ले थी वई, अची बसि पंहिंजे हिसाब सां बटन माण्हुनि खे भरा ॾिननि। अदा हाणे हुनजो दाद फरियाद वारो जेकॾहिं बादशाह चोर हुजे, हाणे काॾे वञनि दां खणी त असांजी चोरी थी वई आहे। अदा एतिरे में वरी हू बि चोरी ते लही पिया, शरीफ़ ॿार बि चोरी ते लही पिया, बाबा ॻोठ सॼे खे तपाए ॾिननि। अदा ॾिठो त सॼो मुल्क मतिलबु त हड़थड़ा फड़थड़ी लॻी पई आहे, हर को कंहिंजे घर मां कहिड़ी शइ खईंदो वञे, कंहिंजे घर मां कहिड़ी शइ खईंदो वञे। ऐं बाबा चोर बादशाह जेको आहे त बाबा मुश खे वटि ॾियूं वते पोइ ऐं अबाबा कंदो। अदा पंहिंजे हिसाब सां हू बादशाह हुयो, हुनखे कंहिं शइ जी कमी कोन हुयूं, पंहिंजे हिसाब सां बानियूं नौकर जाम हुअसि, बाबा बिस्तरा भला विछा प्याज भला भलियूं पोशाकूं पाए वते पियो आराम कंदो, हेॾे होॾे इंजॉय कंदो साईं। अदा कुझु महीनो ॾेढ गुज़रियो, जग्गू सोचियो त बणा वॾो टेम थी वियो आहे, चोरी न कई त मां जेकर चोरी कयां हाणे त बहरहाल मुंहिंजा त ॿियो अवाम जेको आहे शागिर्द कंहिं इलिहान कयो उहे त मतिलबु त मुल्क खे बरो ॾेयूं बीठा न, मां बि बहरहाल वेही छो पंहिंजो वक़्तु विञाया, चोर बादशाह आहियां, चोर थियो आहियां त चोरी थी रहा न।
पंहिंजी पुराणी उहो वक़्तु अॻिलियो कीअं विसारियां जेको मां नंढपण में चोरी कयूं। हाणे उन चोरियुनि खे के छॾियां। अदा हिन पंहिंजे हिसाब सां चयो त हाणे चोरी कयां त कहिड़ी कयां। अगरि जे मां जेकी शइ घुरंदुमि सो मां हिन महिल बादशाह आहियां, उहा शइ त वज़ीर नौकर आणे ॾींदा। हाणे कहिड़ी शइ जी चोरी कयां जेकी मतिलबु त मुंहिंजी मतिलबु शान खां मथे हुजे, माना की मां बादशाह आहियां, फुलटूर चोरियूं ई न कयां। माना अहिड़ी चोरी कयां जो मतिलबु त हर को ॾिसी वाह वाह करे ऐं मुंहिंजो नालो जेको आहे त पहिरें नंबर ते बादशाह हिन में हुजे। अदा हे बादशाह मतिलबु त चोर बादशाह जेको हुयो सो जॻो सोचे 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 हिनखे का ॻाल्हि मतिलबु त खोपीरीअ में फिटी न थी। अदा हिन सोचियो त बणा वज़ीर खे घुरायां, वज़ीर खां का सलाह वठां, टल वठां, मन का ॻाल्हि सम्झ में अचे वञे हिनखे ऐं इहो मूंखे मन को अकुलु ॾिए त मन मां उन कम सां लॻा। अदा हिन देरी न कयो, वज़ीर खे घुराए, वज़ीर खे चवणु लॻो यार खोड़ ॾींहं थी विया आहिनि, मूंखे हिरे जी हेर आहे, चवंदा आहिनि सो जंग भॼे ॿांह भॼे सो मुड़ंदो न आहे, सो मूंखे चोरीअ जी हेर आहे। मुंहिंजी दिलि थी चवे त हाणे माना चोरी कीअं कयां। एतिरे में यार वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, तूं बादशाह, तूं हुकुम कर, कहिड़ी शइ खपाई मां हाणे ॾियां, तूं चोरी शइ कहिड़ी तुंहिंजी ज़रूरत कहिड़ी आहे। एतिरे में जग्गू चवणु लॻो त हाणे छा कयां, मुंहिंजी आदत आहे सो अॼु मुंहिंजी दिलि चवे थी माना कंहिंजी चोरी कयां, सो हाणे चवां थो त चोरी फुलटूरू छो कयां, माना का वॾी चोरी कयां जेको मुंहिंजो नालो बि बीहे। ऐं अहिड़ी चोरी पंहिंजे हिसाब सां तूं मूंखे ॾस त मां कहिड़ी चोरी कयां सो मुंहिंजे शान खां मथे हुजे ऐं उहा मां चोरी करे अचां त माना की माना दुनिया हैरान हुजे। अहिड़ी चोरी करे अचां ऐं उन में मतिलबु त आसान कमु न हुजे, रिक्सी कमु हुजे, मतिलबु त एॾी मुश्किल सां बि मां उहा चोरी करे अचां जीअं कोई ॿियो चोर न ओड़ी चोरी करे सघे। अदा हाली वज़ीर त क्यारी खणणु चालू कयो, छो त हुन चोरीअ मां ॼाणींदो कोन त ग़रीब ॿार हाणे कहिड़ी बादशाह खे सलाह ॾिए त कहिड़ी चोरी करे। एतिरे में वज़ीर चवणु लॻो हथ दॿाया ॿधी, चयां सरकार हाणे हुकुम त तूं कयो आहे, बहरहाल मुंहिंजी त का क्यारी कमु नथी करे त मां तोखे कहिड़ो ॾस ॾियां। बाक़ी हा हिकु ॻाल्हि आहे, मूंखे अॼो को ॾींहुं मोन त ॾे मां की वॾनि वॾनि माण्हुनि उड़नि खां पुछा कयां त तुंहिंजी चोरीअ लाइक़ु कहिड़ी चोरी आहे त पोइ तोखे उहो ॾस ॾियां, पोइ हली तूं उहा चोरी करे आ। हिनखे चवणु लॻो त आसान चोरी मूंखे न ॾस जाए, चोरी अहिड़ी मुश्किल हुजे जो को करे ई न सघियो हुजे, उहा मां चोरी करे ॾेखारींदोमांइ तोखे। अदा हिन पंहिंजे हिसाब सां बादशाह खे वज़ीर चयूं ऐं जॻो चोर खे, ऐं वज़ीर वेंदो रहियो। अदा वज़ीर पंहिंजे हिसाब सां घुमी फिरी निकिरी पियो ऐं बादशाह पंहिंजे हिसाब सां ऐशन अवाबनि में ॿ छोकिरियूं पासनि में खयूं, वधे पियो इंजॉय कंदो साईं चोर बादशाह। अदा थोरी देरि खां पोइ हुन ॾे न्यापो आयो त फलाणो वज़ीर जेको तुंहिंजो आहे सो उहो तोसां मिलण थो चाहे। अदा हिनखे जॻो खे ॻाल्हि सम्झ में आई त बहरहाल चोरीअ जे नाले चयोमांसि शायदि मथां हीउ टल करे आयो हुजे। अदा सिधो सो वज़ीर सां मिलियो, वज़ीर खां पुछा की ॾे हाल अहिवाल का चोरीअ जो मुंहिंजो बंदोबस्तु थियो त कहिड़ी चोरी हथु करे आए, काॾो ॻाल्हि सम्झ में आई। एतिरे में चवणु लॻुसि वज़ीर बादशाह सलामत, सो बहरहाल चोरी तुंहिंजे लिए आहे, सो बहरहाल अथई ॾुखी ॾाढी। चई मां इहा आहे त चरिया चाहियां थो माना चोरी हुजे त ॾुखी हुजे, की बाक़ी आसान त हाणे नंढड़ी चोरी मां कंदो ई न आहियां, वॾो चोर कयो आहियां, मतिलबु त पहिरें नंबर ते थियणु थो चाहियां, सो चोरी ॾुखी हुजे। अदा एतिरे में जॻो खे चवणु लॻो उहो वज़ीर त हिकिड़ो पंहिंजे हिसाब सां हिकु जबल आहिनि जेका असांजे ॻोठ जे ॿाहिरां मतिलबु त हिकु अछो सफ़ेद जबल थो सॾिजे, सो उन वटि हिकु अजगर जादूगर आहे, उन वटि हिकिड़ो लाल आहे जेको 7 बादशाहियूं थो लहे, माना की 7 बादशाहियूं मतिलबु जंहिं वटि बि हूंदियूं उहो 7 बादशाहियूं हुनजे कंट्रोल में हूंदियूं। एॾो लाल हुन में पंहिंजे हिसाब सां करामत ऐं रहमत आहे, सो केर बि मतिलबु भले केतिरा माण्हू चोराइण विया आहिनि पर को बि ज़िंदा न वापसि मोटियो आहे। माना हू को अजगर जादूगर जेको आहे सो पंहिंजे हिसाब सां नांग जे रूप में उन मतिलबु लाल जो पेरो ॾींदो आहे। वॾो वासींग नांग आहे जेको मतिलबु हिकु फूक सां माण्हू हले केतिरा साड़े छॾियईं, माना की हुनजो वॾो मतिलबु त दहशत आहे, सो वॾा आवाम ॿुधी माण्हू लिंग फरकी पवंदा, उन पासे ॾे को वेंदो ई न आहे। अदा हिन पंहिंजे हिसाब सां जग्गू जे महिल इहा ॻाल्हि ॿुधी चवणु लॻो यार जवान जो पुटु आहे, सो इहा त मां बि चवां पियो न चोरी का आण त अहिड़ी आण, इहो लाल बराल जेको माण्हू न चोराए सघिया न, सो इहा मां चोराईंदुसि। अदा हाणे जग्गू हिन पंहिंजे हिसाब सां वज़ीर खे चवणु लॻो हाणे छा थींदो, जीअं चवे तीअं कयां। बादशाह खे चवणु लॻो, वज़ीर चवणु लॻो बादशाह खे, माना की चोर खे। अदा एतिरे में चवणु लॻो जग्गू मुंहिंजे मतिलबु त इन ॻाल्हि जो ऐलान करे छॾ, माना की असांजो बादशाह जेको आहे सो इहो जेको 7 लालियो अछे सफ़ेद जबल वटि जेको अजगर जादूगर वटि लाल आहे 7 बादशाह लहण वारो, सो इहो असांजो बादशाह जग्गू चोराइण वेंदो, सो इहो ऐलान सॼी बादशाह पंहिंजे में करे छॾ। अदा वज़ीर बि सोचियो त बणा शुकुर अलहमदिल्ला, अले केतिरा विया आहिनि हेॾे चोरी करणु, को बि न मोटियो आहे, हिन मां जान छुटी वेंदी, हीअ त चरियो बादशाह असांजी गीची में लॻी वियो, हाणे छा कयूं।
बाक़ी हिन खां पोयां जेके ॿिए मतिलबु त मुंहिंजी रहिया त चरी थी वई आहे, जेकी चोरियूं कंदा इन्हनि खे मां सुधारे वेंदुमि। बहरहाल हीउ वेंदो उअं ई कोन मोटंदो, सो इहो भलो थियो जो इन ॻाल्हि ते हले थो। अदा पंहिंजे हिसाब सां हुन पढ़े वारे खे ऐलान ॼाराए छॾियो त माना की सॼे मुल्क में चई छॾियो त सुभाणे असांजो बादशाह क़ाफ़िलो करे ऐं उन सफ़ेद जबल जे आॾो फिटी करे ईंदासीं, जीअं अजगर जादूगर सां मुक़ाबिलो करे उहो 7 बादशाहनि जो लाल हीउ चोराए ईंदो। अदा अवाम इहा जॾहिं मतिलबु ऐलान ॿुधो, अवाम के जेका शरीफ़ ॿार हुया सो उहे ॾाढा ख़ुशि थिया, बाक़ी जेका जा चोरनि जो सरदार हुयो सो उहे ॾाढा मायूस थी पिया। चवण लॻा यार हितां को मोटियो कोन्हे को, सो हीउ जो वेंदो त काॾों मोटंदो। पर हाणे बादशाह जा सुवाल जवाब केरु करे। अदा पंहिंजे हिसाब सां सुबुह थी ख़ैर सां त मतिलबु त हर को हुन तरफ़ रवानो थी पियो। अदा बादशाह बि पंहिंजे हिसाब सां उहो चोरी वारो लिबास माना जेको हुयुसि पंहिंजो बादशाही लिबास हुयुसि, पर चोरी जे हिसाब सां पाताईं ऐं उन तरफ़ रवानो थी पियो। अदा एतिरे में वज़ीर खे चवणु लॻो त हाणे मुंहिंजे वेह खां पोइ हीअ बादशाही तूं संभाल। मां पंहिंजे हिसाब सां इहो लाल चोराए ईंदुसि, वधीक मुंहिंजो नालो जीअं मतिलबु दुनिया ते पहिरें नंबर ते हुजे, हर को माना चोर बादशाह सॾे, माना की उहो लाल चोराए अचां जीअं माना कीअं बि न चोरायो हुजे। सो हाणे इन तरफ़ तो वञा पियो। बाक़ी हिकु ॻाल्हि मुंहिंजी यादि रखजांइ, मां 1 महीने खां जेकॾहिं इन विच में मोटी अचां त बादशाही मतिलबु त मूंखे वापसि ॾिजांइ। 1 महीने खां पोइ मोटां त मुंहिंजी बादशाही जे नाले मतिलबु त वरी कंहिं ॿिए खे बादशाही ॾेई छॾिजो। सो पोइ सम्झी तो माना जॻू मरी वियो। अदा हिन वज़ीर खे इहे नसीहतूं करे ऐं पंहिंजे हिसाब सां अवाम हिन खे सफ़ेद जबल परे खां ॾेखारे ऐं अवाम पोइ हिते वापसि थींदो रहियो। हिन खे चवणु लॻो त वरी महीने खां पोइ मुंहिंजो संभाल हजो। अदा हिन खे पंहिंजे हिसाब सां छॾियूं ऐं हीअ पंहिंजे हिसाब सां वेंदा रहिया। हीअ बि पोइ हिते अॻिते वधी ऐं हिननि खां मोकिलाए रवानो थी पियो जग्गू बि। अदा हिन खां खंजर हिन खे साण हुजे, पंहिंजे हिसाब सां तलवार बि हिन खे साण हुजे। अदा हीअ जॾहिं पंहिंजे हकिलनि हो करे उन जबल वटि पुॻो, सफ़ेद जबल वटि, हिन ॾिठो त बणा अखि खुटी थी वञे, जबल कोन थो खुटे। हीअ त वॾो जबल आहे, हिन में त मतिलबु त गार आहे वॾी, इन में त वेंदुमि अंदरि त मन त कले छा आहे। सो सम्झ में ॻाल्हि हिन खे न पई अचे। हीअ ॿाहिरि ई बीह रहियो, माना की सोचे पियो त माना हाणे कीअं कमु थिए, अंदरि घिरां जा काथो ॿाहिरों हिन खे किथे ॿियो सुराख ॾिसी मथां किथे वञा अंदरि। हीअ इन सोच वीचार में हुजे त एतिरे में रड़ियूं थियूं अंदरां, माना की हिकु औरत जूं रड़ियूं थियूं। ईअं सम्झ में अचे पियो ॼण को हिन खे कुटे थो पियो अंदरि औरत खे। हिन यार पंहिंजे हिसाब सां बि ॿुधो त बणा इहे कहिड़ा ऐं छा मसइलो आहे। हिन सोचियो त माना ईअं महसूसु थिए पियो ॼण त रड़ियूं थींदियूं, औरत हलंदियूं थियूं अचनि, माना की जाॾे जग्गू चोर बीठो बादशाह उन पासे ॾे हलंदियूं अचनि पियूं। अदा चोर बादशाह सोचे थो बणा हाणे छा कयां। हकील ने होकारे उन आॾो ई ॿी टकरी हुई जबल जे, उन टकरीअ में लिकी वेही रहियो। अदा हकील ने होकारे ॾिठे न हिकु ख़ूबसूरत औरत माना की रत में लिपटी अचे थी पई, डुक इन तरफ़ ॿाहिरि निकिती। अदा जाॾे जग्गू लिकियल हुयो उन तरफ़ ई आ कंहिं खणी। अदा सिधो सो वञी जग्गूअ ॾिठो त बणा हिन जे पोयां ॿियो केरु ई कोन थो अचे। हीअ ॿाहिरि निकिरी अचे उन औरत सां साॻियो रूबरू थियो। चवणु लॻो तूं केरु आहे ऐं पंहिंजे हिसाब सां हीअ छा तोसां हालत आहे ऐं छा मसइलो तोसां। एतिरे में चवणु लॻसि सो हीअ जेको हितां त गुफ़ा आहे सो इन में हिकिड़ा 2 इंसान आहिनि, माना की अहिड़ा इंसान आहिनि जंहिंजी माना नक जी सूंड जेकी आहे सो चपनि खां बि हेठि लॻी, मतिलबु हेठि नज़र थी अचे ऐं पंहिंजे हिसाब सां अजीब शिकिल जा आहिनि। हथ पेर बि इंसाननि जहिड़ा अथनि, पर इंसाननि वांगुरु आहिनि बि सही, पर उन्हनि खे अॻियां सूंड आहे, माना की कंहिं शइ जी सूंड थींदी आहे सो इन हिसाब सां सूंढुनि अजीब तरीक़े जा माण्हू द्वारा आहिनि। सो मूंखे ॾाढो कुटियो अथनि, मारियो अथनि, हाणे मां मतिलबु त पंहिंजी जान बचाए तोड़ी आई आहियां। एतिरे में चवणु लॻनि जे अगरि तूं उन 2 हमराहनि खे मारींदे, उहा औरत चवणु लॻी जग्गूअ खे, त तूं पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे मारींदे त मुंहिंजी जान छुटी पवंदी ऐं मुंहिंजी ज़िंदगी तूं बचाए विझंदे। ऐं जग्गू खे चवणु लॻी तूं पहलवान ऐं दलेर जवान थो ॾेखारिजे, तूं इन्हनि खे मारे वेंदे। अदा जॾहिं जग्गूअ हुन छोकिरीअ जे वाता पंहिंजी तारीफ़ जो ॿुधी चोर सो ॾाढो मतिलबु त ख़ुशि थियो, माना की सच में मां अहिड़ो आहियां जवान पहलवान, त इहे छा कंदा। अदा हुन औरत जे चवण ते हीअ तलवार खणी ओॾे तरफ़ रवानो थी पियो। अदा हीअ अंदरि जो घिरी वियो त कुझु मंज़िल करे अॻिते वियो त माना हिन खे महसूसु ईअं थी त माना हीअ जेकी गुफ़ा हले थी अंदरि त हीअ माना कुझु मंज़िल घणी थी वञे ऐं अंधेरी मतिलबु थोरी घणी ऊंदाही बि हुजे, पर उन जी सोराख लिकतल हुया उन जॻह जा, माना की जबल खां उहे इन्हनि सोराखनि मां थोरी घणी रोशनी अचे पई। ईअं महसूसु थिए पियो थोरी घणी दीद पवे पई। अदा हीअ अंदरि वञे पियो हलंदो, हिन खे महसूसु थिए पियो ॼण हिन कमरा मतिलबु त जीअं दरवाज़ा कमरा ठहियल हूंदा आहिनि, अंदरि मतिलबु त कमरा ठहियल आहिनि।
अदा ईअं अॻिले अॻिते वियो त ॾिठे त बणाओ साॻो मतिलबु जेका औरत ॾिसे अॿ हिकिड़ा हमरा बीठा आहिनि सो ॿिन्हिनि खे हिकु जीअं नांग जे हिसाब सां हूंदा आहिनि फण वांगुरु हिकिड़ा उन्हनि जे हथ में के अहिड़ियूं सोटियूं न सो उन हिसाब सां हिननि जा बूथ जेका आहिनि सो सूंढूं वाक़ई ॿाहिरि निकितल अथनि। अदा जग्गू सोचणु लॻो त बणा हीअ अजीब तरीक़े जा न माना की नांग वांगुरु हिननि जे हथ में हले छाहे सो बहरहाल ऐं पंहिंजे हिसाब सां सूंढ बि निकितल अथनि हिकिड़ा बेशिकिला ऐं कन बि वॾा अथनि। अदा हे पंहिंजे हिसाब सां हिनखे चवणु लॻा त तूं आहे इंसान जा बचा सो तूं हाणे कीअं बचंदे। एतिरे में जेको पोयों हिकिड़ी औरत हुई उहा बि मन हिन जे कढ आई। अदा औरत ॾे पोइ ते लूणो रहे त बणा औरत मुंहिंजे ॾाढो बीठी आहे आहिस्ते आहिस्ते उहा बि उन्हनि वांगुरु तब्दील थी वई माना की हिन ते खिलणु लॻा। सो बहरहाल असां सोचियोसीं त तूं पंहिंजे हिसाब सां ॿाहिरि इंसान जो बचो बीठो आहे असां इन करे तोखे घुरायोसीं। सो असांजो जेको अजगर जादू आहे घरु आहे सो उहो असांजो आका आहे असांजो मतिलबु त भॻवानु आहे सो उन असांखे ऑडर ॾेई छॾियो त हिकु इंसान जो बचो अचे थो पियो सो इन हिसाब सां असांजो 7 बादशाह इन वारो लाल चोराइण सो इनखे तव्हां रोकियो। असां चयोसीं त हाणे ॿाहिरि निकिरी हिन सां मुक़ाबिलो कोन ठहंदो सो इन हिसाब सां असां टल करे तोखे घुरायोसीं। हिन सोचियो त वाह जो कमु थी वियो बणा हीअ त औरत कोन्हे हीअ त भला सूंढ वारो हमरा हुयो हाणे छा कयां। अदा एतिरे में हिनखे पंहिंजे हिसाब सां हुननि जेको अहिड़ो हथ में नांग आंगी हुयुसि उनजो हीअं परे खां जादू हुयो न हिन त पंहिंजे हिसाब सां गुसाए वियो पर जेका हिकिड़ो ॿियो हुयो उन पंहिंजे हिसाब सां टल करे हिनखे फासाए विधो। अदा हिनखे पकिड़े पंहिंजे हिसाब सां हाथी को कयुनि। अदा हाथी को जो कयुनि पंहिंजे हिसाब सां हिन सोचियो त हाणे छा कयां हाणे वकोड़े विया न सो हिनखे परे खां पंहिंजो खंजर यादि आयो जेको पंहिंजे हिसाब सां पोयों हथ ॿधनि पोयों ई हिन रखियलु हुयो। अदा हले की अञा हथ ई कोन विधई अॻे हुन खंजर में हथु विझी ठका हिकिड़े कढायो सो कुदरतनि हुनजी नक में लॻो माना सूंढ में लॻो। अदा उहा सूंढ जो कटिजी पई हे वञी हमरा रड़ियूं करे हेठि हिकिड़ो किरी पियो फथके पियो सफ़ा माना की पाण ॼणे पाणी थी वियो माना इंसान काशे न मतिलबु रुगो सखणो पाणी हुते मतिलबु आलाइण सम्झ में आई बाक़ी हमरा गाइब थी वियो उहो। हिन सोचियो त वाह जो कमु थी वियो। अदा हिन टिनिनि खे पंहिंजे हिसाब सां सूंढ ते हयो सो उहे टई बि मतिलबु त पंहिंजे हिसाब सां साॻो पाणी थी विया। अदा एतिरे में मतिलबु त उहे जॾहिं मुआ त पंहिंजे हिसाब सां हाणे सोची त हाणे अॻिते वधण जी कोशिशि कयां हकिल न होकांदो वञी हमरा भला 3 4 5 हमरा ॿिया बि अचे सूंढ वारा पुगसि। अदा हिन पंहिंजे हिसाब सां तयारी कई फुल पर हिकिड़ो जेको हुयो सो उन्हनि मां होशियारु घणो हुयो हुनखे अॻे पंहिंजे हिसाब सां जादू हुयईं हिन मतिलबु त पाण खे सोचियो त माना हिन हथ ॿहूं मतिलबु त वरणी कोन पिया। हिन सोचियो त बणा हिनखे को जादू सवायो आहे सो हुन पंहिंजे हिसाब सां हिन जा पोयों हथ ॿधी जंगूं ॿधी ऐं खणी पंहिंजे हिसाब सां कुझु मंज़िल करे हणी हिनखे कंहिं गुफ़ा में छॾियुनि माना हिन कमरे में बंदि करे छॾियुनि। अदा ही पंहिंजे हिसाब सां ॿिया वेंदा आया हिनखे पंहिंजे हिसाब सां जॾहिं होश आयो हे त बेहोश थी वियो। होश आयो ॾिठे त बणा हिकु कमरे में बंदि आहियां पर ॿियो काशे बि कोन्हे हिकिड़ो लोही मतिलबु शीखुनि जो मतिलबु दरिया सो इहा हिकिड़ी आहे बाक़ी ॿियो कुझु बि न आहे पर हिन वटि जेको हुयो खंजर ऐं पंहिंजी तलवार हिन वटि मौजूदु हुई। हिन सोचियो त बणा हाणे छा कयां हाणे त मुंहिंजियूं ॿाहूं बि ॿधल न हीअं कीअं मसइलो थिए। अदा आतारे आतारे पंहिंजे हिसाब सां हिन जूं ॿाहूं पंहिंजे हिसाब सां के खोले वियो छो त हू चोर हुयो चोर खे 2 3 तरीक़ा हूंदा न सो हिन जूं ॿाहूं मतिलबु त आज़ादु करे वियो पंहिंजो। अदा हाणे उहो कमरे में बंदि हुयो हाणे कमरे मां कीअं निकिरे माना की उहो ई हिकिड़ी दरी हुई जेकियूं लोहियूं शीखूं लॻल हुअसि शीखियूं बि एॾियूं मज़बूत हूंदियूं जो बाक़ाइते केॾी बि कोशिशि करे उहे कॾहिं बि न टुटंदियूं। हिन सोचे सोचे हिन चयो त हाणे छा कयां। अदा एतिरे में हिनखे खंजर पंहिंजो यादि पइजी वियो माना की कंहिं वक़्त में हिकु मतिलबु त बुज़ुर्ग पीर सन मर्द हिनखे पंहिंजे हिसाब सां उहो खंजर ॾिनो उन खंजर जी एतिरी ताक़त हुई जो लोह खे पंहिंजे हिसाब सां हणंदे त लोह बि कटिजी वेंदो। हिनखे खंजर यादगिरो पियो उहो खंजर खणी ठका हुन शीखनि खे कढई वारे वारे सां शीख ईअं कटिजी वञे पई ॼण काठी पियो थो कटे बेधड़का उहे 3 4 शीखूं कढे एतिरो सोराख ठही जे माण्हू अंदरि हुन मां निकिरी वञे। अदा ही पंहिंजे हिसाब सां उन मां अंदरां निकिरी सिधो सो रवानो थी पियो। अदा हाणे हीउ जाचे पियो त माना उहो जेको 7 बादशाहन वारो लाल आहे हीरो उहो हाणे किथे लभंदो ऐं हे आयो बि उहो चोराइण हुयो। हाणे कीअं मसइलो थिए हिन हकील ने हो करंदे पंहिंजे हिसाब सां कमरनि जी तलाश कई। अदा हिन ॾिठो त बणा हिकिड़ो दरवाज़ो आहे हिन दरवाज़े में वञी हिन पंहिंजे हिसाब सां खोले अंदरि जो वञे त हिकिड़ो मतिलबु त गिलम गालीचा विछियो पियो आहे उन मतिलबु त कमरे में रुगो रोशनी रोशनी आहे माना की श्वास सम्झ में अचे पियो हीउ सिधो सो हुन गिलम गालीचे जे मथां जो वियो हिकु ख़ूबसूरत औरत सुती पई उते।
हिन ॾिठो त बणा हीअ त ख़ूबसूरत हसीन आहे, पर हिन सोचियो त बणा अॻिणे बि धोखो थी वियो, माना औरत जे रूप में हिकु सूंढ वारो ज़ाहिर थी पियो। हाणे छा कयां? अदा एतिरे में हिन पोइते क़दम जो वधायो त हिन जे हथ मां खंजर किरी पियो। खंजर जो किरी पियो त हुन औरत खे जाग थी पई। हुन औरत जो हिन खे ॾिठो त हुनजो वाइड़ी थी वई। एतिरे में चवणु लॻी तो जिन्ना भूतां छा आहे? एतिरे में हू चवणु लॻो त मां इंसान जो बचो आहियां। एतिरे में हूअ हिन जो इंसान जो बचो ॿुधी ॾाढो ख़ुशि थी। उन पलंग तां टप ॾेई हिन खे अची वेझो पई। हिन खे चवणु लॻी त मां इंसान जो बचो जी पहिरियों चकर थी ॾिसां। माना कि हिते पंहिंजे हिसाब सां इंसान त आहिनि, इंसानी शिकिल में न, पर सूंढियूं अलाए कीअं बेशिकिलिया न, सो मूंखे पसंदि कोन्हनि खे। एतिरे में चवणु लॻो त तूं हक़ीक़ी इंसान आहे? औरत खे चवणु लॻो हू जगू। त हक़ीक़ी इंसान आहे जा वरी बि मूंसां हिकु चकर धोखो थी वियो आहे, सो बहरहाल तूं सची ॻाल्हि कर। एतिरे में जगू खे चवणु लॻी त मां हक़ीक़ी इंसान आहियां, सो मां फलाणे मतिलबु ॿिए मुल्क जी ॾसी त मां शहज़ादी आहियां, मुंहिंजो नालो जानम आहे। माना कि जानम शहज़ादी आहे, सो मुंहिंजे मतिलबु त पीउ ऐं मां ऐं मुंहिंजे भाउ मतिलबु त इहो 7 बादशाहनि वारो हीरो चोराइण जी कोशिशि कईसीं। सो अजगर जादूगर अहिड़ो कमु कयो, मुंहिंजनि 7 मतिलबु न मुंहिंजनि भाउ ऐं पीउ खे मारे छॾियो। बाक़ी मूंखे पंहिंजे हिसाब सां आशिक़ु थी पियो। हाणे मतिलबु त मूंसां ॾाढ जी शादी करे मूंखे हिन कमरे में बंदि कंदो आहे। माना उहो हिकु नांग आहे, सो नांग जी सूरत में ईंदो आहे, हिते अंदरि क्रॉस करे वरी पोइ इंसान जी सूरत में हिकु ख़ूबसूरत शहज़ादो थी अची मूंसां केचरी कंदो आहे। सो मां उनजी मतिलबु त माशूक़ आहियां, सो मां इन हिसाब सां क़ैद आहियां। एतिरे में हिन खां पुछा करणु लॻे तूं केरु आहीं, कहिड़े हिसाब सां आयो आहे? अदा चोर बादशाह चवणु लॻो त मां फलाणे मुल्क जो बादशाह आहियां। सो हिन 7 बादशाहनि जो लाल आहे, जंहिं मतिलबु त हिन हमरा खे हूंदो लाल ई, सो 7 बादशाहनि जे मथां हुकूमत करे सघे थो। सो मां इन सोचे हिन लाल खे चोराइण आयो आहियां, सो मां चोर आहियां। एतिरे में चवणु लॻो त हाणे हीउ जेको लाल तूं चोराइण आयो आहे, सो इहो ॾाढो मुश्किल कमु आहे, ॾुखियो बि अथई। अगरि पहिरीं ॻाल्हि आहे त तूं मुंहिंजे कमरे ताईं पुॼी वियो आहे, मतिलबु त तूं अकुलमंद ऐं होशियारु आहीं ऐं थोरो घणो ताक़त ऐं वसियत वारो आहीं। एतिरे बि चवणु लॻो त माना कि कुझु बि आहियां, पर हल तूं वटि पुॻो आहियां। हाणे मूंखे तूं ई का मदद ॾस, का ॻाल्हि ॾस त माना तूं हिते रहियल आहे त उहो आख़िर आहे छा उहो? एतिरे में चवणु लॻो त हितां थोरो कुझु मंज़िल हलंदे हिकु विच ते वॾो मैदान अथई। उन मैदान में हिकु मतिलबु त बुत आहे। माना उन बुत जी ही पूॼा कंदो आहे जेको आहे अजगर जादूगर। सो उन हिसाब सां उनजी गुंबस ते मथे टिकण ते उहो जेको लाल आहे उहो उनजे मथां पियो आहे। उन लाल जे ज़रिए पंहिंजे हिसाब सां ही जेकी बि कमु हले थी दुनिया, सो इन जो जादू वग़ैरह उन लाल ते घणो रखियलु आहे। माना कि उहो लाल पंहिंजे हिसाब सां को खणी न सघंदो। जे अगरि उते पुॼी बि वञे थो, उहो जेको बुत आहे उहो हिकु जादूई बुत ठहियलु आहे ऐं उनजी पूॼा कंदा न, उनजे अॻियां इंसानु वेंदो त मतिलबु त उनखे बाहि वठी वेंदी। हाणे तोखे अहिड़ो कमु करिणो आहे, पंहिंजे हिसाब सां जे रब खे यादि करे ऐं अलाह अकबर जो नारो हणी वञी उनजे मथां कंदे, सो तोखे कुझु बि न करे सघंदो, छो त हू शैतानी बुत आहे। सो अलाह जे हिसाब सां हू अलाह खां वॾो न आहे, न अलाह जी ताक़त खां घणो आहे। सो उन हिसाब सां तोखे हुन सां मुक़ाबिलो करिणो पवंदो। अदा हिन औरत खां पंहिंजे हिसाब सां हिन केचरी बि कई। एतिरे में मतिलबु त अजगर जादूगर जो बि खड़को ॿुधई ऐं पंहिंजे हिसाब सां जेको अवाम हुयो, सो उनजो सूंढ वारो हिन खे ॻोल्हण में परेशान हुजे। माना कि हीउ जेको आहे पंहिंजे हिसाब सां उतो निकिरी आयो, हुननि खे ख़बर पइजी वई। सो हमरा उन शीखूं ॾिठनि बाक़ाइदे पई, उन हमरा कोन्हे को। हिन चोर जी जाचाए में हुजनि, चोर बादशाह जी जाचाए में हुयो, साॻा सूंढारा हुजनि। अदा पर हिन अहिड़ो कमु कयो हुजे, उहो हमरा हिकिड़ो मारियो हुजे। उनजी जेकी नांग वारी लठ हुई न, जेकी जादूई लठ, सो आहे हिन खे हथ में हुई। इन करे हुननि जो जादू कमु ई न पियो करे त हुननि खे कीअं ख़बर पए त कहिड़ी कुंड में आहे, छो त हुन में अहिड़ी ताक़त हुई। एतिरे में चवणु लॻा त उहा साॻी नूर जा मतिलबु त जेकी शहज़ादी जानम चवणु लॻा त हीउ जेको तोखे हथ में खयों अथई न सिपाही सालारनि जो इहो डंडो, सो इहो वॾे कम जी शइ अथई। इहो हिकु उन जी जादू जो डंडो आहे। सो तूं इन्हनि जी इन में तुंहिंजे हथ में हूंदो न, तोखे हू पंहिंजे हिसाब सां जादू जी ज़रूरत न ॻोल्हे सघंदा। अगरि जे तूं हिननि खे फिटी कंदे न, हुननि खे झटि ख़बर पइजी वेंदी हिन कमरे में हिन जॻह ते वेठो आहे। सो इहो कॾहिं बि न फिटी कजांइ। अदा एतिरे में जॾहिं हू अजगर जादूगर जो आवाज़ु ॿुधो न, एतिरे में हिन खे चवणु लॻो त हाणे छा थिए? चवणु लॻो त हाणे तूं पंहिंजे हिसाब सां पलंग ते लिख। पर एतिरे में हू चवणु लॻो त चोर बादशाह त हाणे इहो अजगर जादूगर जेको आहे न, कंहिं न कंहिं शइ में साह पियल हूंदुई। इन खां पंहिंजे हिसाब सां साह जी मालूमात वठिजांइ। अगरि जे इन जो कंहिं न कंहिं शइ में साह आहे, सो पोइ इन खे मारे सघां थो ऐं तोखे बि आज़ादु करे सघां थो। अगरि इहो न मरंदो त पोइ मूंखे बि मारींदो, तोखे बि मारींदो, ऐं इन खां लाज़मी पुछा कजांइ। अदा ही पंहिंजे हिसाब सां हेठां उहो साॻो डंडो हथ में खणी ऐं हेठां वेही रहियो। थोरी देरि खां पोइ पंहिंजे हिसाब सां नांग उन कमरे में दाख़िल थियो। हिन ॾिठो त बणा नांग त वॾी हैसियत पियो रखे, वॾी भला हुजे, ऐं आहिस्ते आहिस्ते उहो पंहिंजे हिसाब सां इंसानी सूरत में थी वियो, हिकु नौजवान शहज़ादो थी पियो।
अदा उहो पंहिंजे हिसाब सां सिधो सो हुन औरत सां अची मिलियो ऐं उनखे चवणु लॻो हाली हवाले थियणु लॻो। पर हुनजे मतिलबु एॾी परेशानी टेंशन हुजेसि अजगर जादूगर खे। ऐं जानम पुछा करणु लॻसि त ॾे हाल अहिवाल मुंहिंजा महबूब, तूं अॼु परेशान थो नज़र अचे, सो तुंहिंजे मतिलबु त पग मगज़ मां पघर पियो थो निकिरे, सो छा ॻाल्हि आहे? एतिरे में हिन ॻाल्हि करणु लॻा त हिकु इंसानी बचो हिन मुंहिंजी मतिलबु त जुई में पुॼी वियो आहे, सो बहरहाल हाणे लभे कोन थो। अलाए छाजे करे कोन थो लभे, सम्झ में ॻाल्हि नथी अचे। हीअ चवणु लॻा त तूं हेॾो वॾो जादूगर, तोखां उहो हमरा कीअं भॼी सघंदो? एतिरे में चवणु लॻो त वाक़ई मां जादूगर आहियां, पर हुनखे जेको डंडो आहे हथ में, सो असुल में मुंहिंजो जादू इन जे करे कमु नथो करे। एतिरे में चवणु लॻसि अगरि हू इंसानु एॾो वॾो ताक़तवर आहे, सुभाणे तोखे मारे विझे, सो पोइ मां कंहिंजे सहारे वेंदुमि, मां काॾे वेंदुमि? तूं त मुंहिंजो घोटु आहीं, तूं त मुंहिंजो मुड़ुसु आहे, तोसां त मूं शादी करे छॾी आहे। एतिरे में चवणु लॻुसि त मूंखे त नथो मारे सघे, हू पंहिंजे हिसाब सां भले केॾो बि जवान पहलवान आहे, लिकी भॼी सघे थो, पर मूं ते हमिलो जा मूंखे नथो मारे सघे। चई आख़िर छो? चई इहो पंहिंजे हिसाब सां जेको मतिलबु त लाल आहे ऐं जेको बुत आहे, इन बुत में मुंहिंजो साहु पियल आहे। इन बुत जे मतिलबु त आॾो इंसानु न अची सघंदो, न इन ते को वार करे सघंदो। इन हिसाब सां मुंहिंजो साहु बि इन में आहे, लाल मतिलबु त कंहिंजे हथ में ईंदो त मां उन महिल ई मरी वेंदुमि। अदा हिनखे पंहिंजे हिसाब सां अजगर जादूगर हक़ीक़त करे पंहिंजी ॿुधायसि, चई तूं टेंशन न वठि, बाक़ी मां इंसान खे पंहिंजे हिसाब सां ॻोल्हियां थो। अदा एतिरो चयूं, हिनखे पंहिंजे हिसाब सां तकड़ हुई, चवणु लॻो त मां वञा थो, मां ॾिसणु आयुमि तुंहिंजे कमरे में दाख़िलु थियो हुजे। चवणु लॻी त हाणे उहो जेको इंसान जो बचो आहे, मुंहिंजे मतिलबु कमरे में परिंदे खे बि इजाज़त न आहे, इंसान जो बचो हिते कीअं ईंदो? अदा एतिरे में उहो अजगर जादूगर पंहिंजे हिसाब सां हुनजी जांच में हलियो वियो। हिन पंहिंजे हिसाब सां उनखां चयो त हाणे त अजगर जादूगर जो मन खे साहु बि इहो आहे, सभु कुझु इहो आहे। चवणु लॻो हाणे छा कयां? अदा एतिरे में चवणु लॻसि हाणे तूं पंहिंजे हिसाब सां वञ ऐं इन खे जांचा कर बुत खे, ऐं इहो लाल बि उतां मिलंदई, सभु ॻाल्हि उतां मिलंदई। अदा हिन पंहिंजे हिसाब सां जीअं उतां निकिरियो त ॾिठई त बणा हिकु हमरा चौंकी पियो हुजे, उनजी हिनखे ओचितो नज़र पइजी वई, उनजी माना की चोर बादशाह ते नज़र पइजी वई। एतिरे में हक़ लॻे चोर बादशाह मूं ॾिठो, चोर बादशाह मूं ॾिठो। हिन पंहिंजे हिसाब सां तलवार कढी ठका वञी कढायो हुनखे, हुनजी बि सूंड वटिजी पई, पर एतिरे में सिपाही घणा पुॼी विया, हिन ते कड़ो लॻी वियो। अदा हिन पंहिंजे हिसाब सां ॿ टे मारिया, पर हिनखे पंहिंजे हिसाब सां ॿधी ऐं धकु हणी मग़ज़ खे बेहोश करे खणी विया। अदा खणी हुन साॻे मैदान ते विया जिथे हुनजो मतिलबु त बुत हुयो, जंहिंजी हू पूॼा कंदो हुयो अजगर जादूगर। उनजी आॾो अचे पंहिंजे हिसाब सां ॿधी हथ पेर ऐं उनजे अॻियो रखंदुसि। अदा हाणे अजगर जादूगर अहिड़ो कमु कंदो हुयो जो इंसानु को बि ईंदो हुयो उनजी मतिलबु त मारे ऐं उनजी बुत जे पेरनि में रतु हणी ऐं जेको ॿियो बक़ायो रतु जेको हुयो सो नाग थी उनजो पीअंदो हुयो। अदा हिनखे एतिरे में होश में आंदो न, हिन ॾिठो त बणा त मां मतिलबु त ॿधो पियो आहियां ऐं चारो तरफ़ उहे सूंड वारा इंसान मतिलबु त ॿाहिरियों फिरियो बीठा न, ऐं उहो साॻो बुत बि आहे ऐं बुत जे मथे गुंबस ते ॾिठे त बणा उहो साॻो लाल हीरो माना ॿरे थो पियो। अदा अजगर जादूगर खे बि हिन ॾिठो त बणा अजगर जादूगर बि वेठो आहे। एतिरे में चवणु लॻो त अजगर जादूगर हिन इंसान जे बचे खे मतिलबु त खणी हिन बुत जे पेरनि में अचो त हिनखे मतिलबु त मारियो। अदा एतिरे में हिन हेॾे होॾे लूणा आया, हिन जी पंहिंजी खंजर ऐं तलवार ते नज़र पइजी वई, पर हिनखे सम्झ में ॻाल्हि आहे त भला आहिनि त मुंहिंजे वेझो, पर बहरहाल मुंहिंजे हथ जे खुलियल हुजनि हा, स टप ॾेई मां इहे खणी वठां हिनमहिल ताणी। अदा हिन सोचियो हाणे मजबूर थी पियो हाणे छा कयां। अदा एतिरे में अजगर जादूगर खे चवणु लॻो सो इहा नाइंसाफ़ी आहे, तूं बहरहाल तूं मजबूर इंसान जेका न सो उन्हनि जी मतिलबु त बली ॾींदो आहे, माना की उन्हनि खे कुई ऐं इनखे पेरनि में विझंदो आहे, इन क़ुर्बान कंदो आहे, सो इहा क़ुर्बानी तुंहिंजी क़बूल न पवंदी, छो त मजबूर इंसान ऐं मतिलबु त बेगुनाह इंसान ऐं मतिलबु ॿधल इंसान तूं तो कुई। एतिरे में अजगर जादूगर हिनखे चवणु लॻो त इहो को बि दिक़त न आहे, असांजो हिन जो कमु आहे सिर्फ़ु क़ुर्बानीअ सां, भले इंसानु केरु बि हुजे, भले ॿधल हुजे या कीअं बि हुजे। चई हाणे जेकॾहिं इहो तो नाराज़ थी पियो पंहिंजो बुत, त पोइ तोखां शक्तियूं इहे तुंहिंजी वॾी दुनिया ख़तमु करे छॾींदुई, जेकॾहिं तूं मजबूर इंसान ॿधल इंसान हिनखे मतिलबु त क़ुर्बान कंदे त। अदा हिनखे पंहिंजे हिसाब सां ॻाल्हाइण में बेकाइणु लॻो ऐं एतिरे में हुनखे सम्झ में ॻाल्हि आई, छो यार मां जेका बि माण्हू हिनखे मतिलबु त क़ुर्बान कया आहिनि हिन जे हेठां बुत जे हेठां, माना की उन्हनि खे ज़ोर ज़बरदस्ती जा हथ ॿधल हुननि जा कोन हुया ऐं हिन जा वाक़ई हथ पेर ॿधलनि मथां सुभाणे मतिलबु त मुंहिंजो बुत नाराज़ थी पए ऐं मूंखां शक्तियूं ऐं मूं ते ॾमर करे हीअ मुंहिंजी तबाह करे छॾी दुनिया, त मां छा कंदोमांसि। अदा हिन पंहिंजे हिसाब सां सिपाहियुनि खे चवणु लॻो त हाणे तव्हां हेॾा सिपाही आहियो, चारो तरफ़ कड़ो हणो ऐं ॿिनि खे आर्डर ॾिने त हिन जा हथ पेर ॿई खोलियो। अदा हिनखे पंहिंजे हिसाब सां
उन चोर बादशाह जा हथ पेर खोले ऐं पंहिंजे हिसाब सां मथे मतिलबु सिधो थी ऐं पलथ वारे वेठो। हिन पंहिंजे हिसाब सां भॼन डुकण जी या कुझु बि चुरियो ई न। अदा हिननि पंहिंजे हिसाब सां हिननि पहिरियों त ॾाढो पेरो सख़्तु कयो। माना की हिन ॾिठो त बणा ही धरो थी वियो आहे, चोर बादशाह हाणे न भॼंदो, हीउ हार मञे वा मन जेको चवे थो ईअं कंदो सो पंहिंजे हिसाब सां। अदा हिन पंहिंजे हिसाब सां जादूगर कुझु पढ़ी हिन जे मथां शुकारियो। हिन खे चवणु लॻो त हाणे तूं बहरहाल तूं क़ुर्बानी लाइ तयारु थी। अदा एतिरे में हिन चयो सही आहे। अदा हुननि जो पंहिंजे हिसाब सां क़ुर्बानी ॾे हुन बादशाह ॾे ख़्यालु थी वियो अॼुकल्ह जादूगर ॾे। हिन उन महिल यकदमि पंहिंजो पाण पलटियो, उबती बोलाटी ॾेई उहो खंजर ऐं तलवार खणी वरितई। छो त हुनजो इरादो इहो हुयो इहे हथ में अचेसि, देरी न कई उहो पंहिंजे हिसाब सां जेको हमराह वारो जादू वारो हुयो, हमराह हिकिड़े खे सूंड कपे ऐं तकड़ि में उहो जादू वारो बि कसे वरितईंसि। अदा एतिरे में हुन जादू हयो पर जादूगर जे करे जादू हुनजो असर ई न कयो। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां अची खंजर वाइण चालू कयो अथई। अदा हेॾो अचे पियो, सूंड कपींदो मारींदो वञे पियो, हेॾो अचले पियो, अलाए कंहिं हिकिड़ो खॿे हथ ॾांहुं बि अचे वियो ऐं खॿे हथ ॾांहुं जीअं आयुसि उहो हमराह वारो जेको नांग वारे हिसाब सां ॾंडड़ो हुयुसि उहो जो हयसि ठका जो थियो त उन हमराह खे एॾो परे वञी किरियो। माना की हुनखे जादू लॻी वियो, वञी परे किरियो, उते फथकी मतिलबु त गुम थी वियो, खाक थी वियो। हिन खे यार पोइ सम्झ में ॻाल्हि आई त बणाल मां खामखा खंजर पियो इस्तेमालु कयां, हेॾी सहूलियत ई मौत। अदा पोइ जो बीठो त जेका बि हुनजा सूंड वारा हमराह हुया, मायूं मर्द सभिनि खे पूरो करे छॾियईं। अदा हाणे चोर बादशाह सभिनि खे पूरो करे छॾियो पंहिंजे हिसाब सां। हाणे उन बादशाह मतिलबु उन जॻह ते हिकु बुत ऐं पंहिंजे हिसाब सां अजगर जादूगर रहियो। अदा अजगर जादूगर पंहिंजे हिसाब सां कुझु पढ़ी ऐं शुकारे छॾियो। जेका बि पंहिंजे उस पासे में दरियूं दरवाज़ा हुया सभु गाइब थी विया, उते मतिलबु त दीवारियूं थी वियूं। माना की निकिरण जी जॻह काॾां बि न बची। एतिरे में अजगर जादूगर चवणु लॻुसि, तूं हाणे हितां अची त वें, भले मूंखे मारे छॾींदे, मुंहिंजा मतिलबु त जेका बि आहिनि दोस्त मारिया अथई, पर मूं ही चारो तरफ़ दरवाज़ा बंदि कया न। तूं केतिरा ॾींहं हिते उन बुख ते रहंदे, हाणे तुंहिंजो मतिलबु त मरणु पको आहे। अदा एतिरे में हिन बि सोचियो त बणा चारो तरफ़ दरवाज़ा मतिलबु उहे गुम थी विया, मां क़ैद थी मतिलबु त हाणे सच में मरंदुमि। अदा ही जेको चोर बादशाह हुयो इहो बि मतिलबु त मजबूर थी पियो। अदा हाणे जॻुओ सोचियो चोर बादशाह त बणा हाणे छा कयां, हिन खे मजबूर ॻाल्हि अचे वई। हिन पंहिंजे हिसाब सां मतिलबु त हाणे बुख बि लॻी वई हुअसि, हिन विच में हिन निंड कई हुई न, वरी हिन कुझु खाधो पीतो हुयो जेको इहो पंहिंजे हिसाब सां मुक़ाबले में टकरे में हेॾां होॾां सो भरा हिन खे पंहिंजे हिसाब सां तलब बि बुख जी थी हुजे ऐं पंहिंजे हिसाब सां मुक़ाबले में त हिन महिसूसु न कयो, पर जंहिं महिल अजगर जादूगर इहा ॻाल्हि कई हिन खे महिसूसु थी। अदा हीअ पंहिंजे हिसाब सां चई त हाणे अलाह जी इबादत कयां ऐं मतिलबु त अलाह खां कुझु घुरां, माना अलाह पंहिंजे हिसाब सां मूंखे को न को रस्तो ॾेखारे, हाणे चारो तरफ़ फासी वियुमि। अदा एतिरे में अजरक जादूगर हर हर खिले टहक जे वेठो, सो हाणे तूं काॾे वेंदे इंसान जा बचा, तूं हाणे हथी को आहे। अजगर जादूगर हुनखे न जादू बि हणी सघे, न हुनखे कुझु करे पियो सघे, छो त हुनजे हथ में उहा डंडो हुयो, सो एॾो जादू बि मतिलबु उन में हुयो, सो उन ते अमल न कॾहिं बि जादूगर जो जादू न कंदो। अदा हिन पंहिंजे हिसाब सां अलाह ॾे हथ खणी ऐं अलाह ॾे अर्ज़ु करे, उन महिल मतिलबु जेकी बि हिन खां दुआ निकिरे पई सो दिलां पई निकिरे उन चोर जी। अदा एतिरे में हिन 2-3 मिंट हथ खणी अलाह खे पुकारणु लॻो। थोरी देरि खां पोइ अखियूं बंदि करे ऐं हिकु ॾिठईं त मतिलबु हिकु बुज़ुर्ग माना की 80 पोश सां अची हिन सां ॻाल्हाइणु लॻो, चवणु लॻो त तूं पंहिंजे हिसाब सां तूं चोर आं, माना चोर जी दुआ अलाह साईं क़बूल नाहे कंदो, छो त तोखे अलाह पंहिंजे हिसाब सां बादशाही ॾिनी, तोते राज़ी थी पियो, तूं चोरियूं करे पियो हेॾां होॾां, पर तोखे अलाह राज़ी थियो, तोखे बादशाही ॾिनई। माना की तूं उहा लालच न छॾी, वरी बि मतिलबु त तूं चोरी कई, हाणे अलाह चए थो त भली पंहिंजी सज़ा लोड़े। एतिरे में जग्गू खे ॻाल्हि सम्झ में आई त वाक़ई मूं चोरियूं कयूं, पर पाण त चोरियूं कयूं, पर ॿियनि खे बि इजाज़त ॾिनमि त तव्हां बि चोरियूं कयो। एतिरे में हीउ रोई चवणु लॻो न, पहिरीं ग़लती आहे, सो मां अॼु खां वठी तौबा थो कयां, न चोरियूं कंदुसि न ॿिए खे करणु ॾींदुसि, सो इहा पहिरीं चोरी आहे, पहिरीं चोरीअ में मूंखे मतिलबु त अलाह बख़्शे ख़ता, सो बहरहाल पोइ न कंदुसि मां चोरियूं। अदा जॻो पंहिंजे हिसाब सां उनजे अॻियां पेरनि ते किरी पियो, सो मतिलबु सफ़ेद लिबास वारो जेको हमराह हिन खे ख़्वाब में आयो, सो उन खे चवणु लॻो त मां ॿिए वारी चोरी न कंदुसि, सो मुंहिंजी अलाह हीअ दुआ क़बूल करे मूंखे आज़ादु करे। अदा एतिरे में थोरी देरि खां पोइ हुन हमराह मथे करे ऐं चवणु लॻो त तुंहिंजी दुआ क़बूल थी वई आहे, पर हाणे हिकु कमु कर, तूं मन कर हम तम न कर ऐं ड्रिज बिज कुझु बि न, इन साॻे बुतरे तूं आ कर,
ऐं पंहिंजे हिसाब सां अलाह जो नालो वठी अलाह अकबर करे इन बुत ते वार कर, इन बुत खे पंहिंजे हिसाब सां निस्तो नाबूद कंदे त पंहिंजे हिसाब सां इहो जादूगर बि ख़तमु थी वेंदो ऐं पंहिंजे हिसाब सां इहो लाल बि तुंहिंजे हथ में ईंदो, इहो सभु कुझु ख़तमु थींदो, पर वाइदो पंहिंजो न विसारजांइ। अदा हिन पंहिंजे हिसाब सां अखियुनि जो बंदि करे त बणा साॻे हंधि बीठो आहे ऐं अजगर जादूगर उहो साॻो पासे में टेक पियो थो ॾिए। अदा हिन देरी न कई, उन महिल टप ॾे उथी आहे तलवार खणी सिधो सो आग कयईंसि। अदा अजगर जादूगर चवणु लॻुसि, तूं मुंहिंजे बुत जो आॾो कुझु बि न करे सघंदे, तूं वेंदे त पाणे सड़ी वेंदे। अदा हू इन मतिलबु त पंहिंजे भरोसे ते हुयो त माना मुंहिंजो बुत जेको मुंहिंजो ख़ुदा आहे सो हिन खे साड़े निस्पोत नाबूद करे छॾींदुसि। ऐं हिनखे इहा ख़बर न आहे त अजगर जादूगर खे त अलाह हिन खां वधीक बेपरवाह आहे, छो त अलाह हर कंहिंखे ख़लकियो आहे, सो पंहिंजे हिसाब सां अलाह जी ताक़त अॼां इहे बुत छा कंदा। अदा सिधो सो पंहिंजे हिसाब सां अलाह खे मतिलबु यादि करे अलाह अकबर जो नारो हणी ठका खणी उहा तलवार जो मतिलबु त मथे उॾी जो हयईंसि, मतिलबु उन गुंबस खां सिधो सो खयूं आयसि। हिकिड़ी ॿी टे चारि तलवारूं हयईंसि, पंहिंजे हिसाब सां भञी भोरा थी वियो, उहो लाल पंहिंजे हथ में हुनजे में अची वियो ऐं पंहिंजे हिसाब सां सॼो मुल्क धुआं धुआं थी वियो। अदा हे जीअं बुत खे पंहिंजे हिसाब सां तलवार हणंदो वञे पियो, तीअं धुआं वधंदा वञनि पिया ऐं पंहिंजे हिसाब सां माण्हुनि जूं रड़ियूं पियूं अचनि। माना की जेका बि माण्हू मतिलबु त उनजे मथां क़ुर्बान थिया, सभ जूं रड़ियूं पियूं अचनि। सो बहरहाल हिन खे सोचियो केॾे बि कोन, हिन शुरू थी वियो। अदा पंहिंजे हिसाब सां उनखे मतिलबु त ख़तमु करे बुत खे ऐं फिटी कीअं हीअं ॾिठईं त भेणा धुओं धुओं लॻो पिया। 2-3 मिंटनि खां बाद धुओं जो गुम थी वियो, ॾिठईं त भेणा उहो जबल बि ग़ाइबु थी वियो, का शइ कोन्हे उते। माना की जितां हीउ पंहिंजे हिसाब सां बीठो हुयो उते ई बीठो आहे। हिन साइड में ॾिसे त भेणा उहा जान मतिलबु जेकी छोकिरी हुयसि न जानम, उहा बि मतिलबु हिन साइड में हुई। अदा एतिरे में जानम हिन खे हीरो हथ में लाल ॾिसी ॾाढी ख़ुशि थी ऐं हिन खे चवणु लॻी त तूं वॾो पहलवान ऐं जवान आहे, माना की तूं अॼु अजगर जादूगर खां इहो लाल बि हासिलु करे सघे। चवणु लॻो त ख़ानदानी मतिलबु त चोर ऐं पहलवान आहियां, छो त मुंहिंजो नालो ई चोर बादशाह नालो आहे, सो पंहिंजे हिसाब सां। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां पोइ ते लोणो हणे त हिन जी जेको आवाम हुयो सो हिन बादशाह जे इंतज़ार में बीठो आहे। अदा एतिरे में बादशाह वञी पंहिंजे हिसाब सां हुनखे वठी, हुनखे मतिलबु त जानम शहज़ादीअ खे वठी ऐं सिधो सो पंहिंजे अवाम सां गॾियो ऐं अवाम बादशाह खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। अदा सिधो सो बादशाह पंहिंजो बादशाहीअ ते वञी पुॻो, अची ऐलान कयईं, बाबा अॼु खां वठी केर बि चोरियूं न करे, मूं बि पंहिंजे हिसाब सां वाइदो करे छॾियो आहे, अॼु खां पोइ मतिलबु त मां चोरियूं न कंदुसि ऐं मां पंहिंजे हिसाब सां हीअ आख़िरी चोरी कई जो पंहिंजे हिसाब सां उन अजगर जादूगर खां हीअ 7 बादशाहनि वारो लाल खणी आयो आहियां। सो पंहिंजे हिसाब सां तव्हां बि चोरियूं बंदि कयो ऐं पंहिंजे हिसाब सां केर बि चोरियूं न करे। दोस्तो इन पंहिंजे हिसाब सां कहाणी पंहिंजे पुॼाणी ते पुगी। उमेदु कयां दोस्तो हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हुजे। पसंदि अचेव त सिंध सलाम चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो, जीअं त असां का बि कहाणी अपलोड कयूं त पहिरियों नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि वटि लाज़मी पुॼे। ऐं दुआउनि में यादि रखिजो क़ुर्बान अली कलोड़ खे, छो त बाक़ी आख़िरी पाल्ट ॿियो पाल्ट तव्हांखे जी ख़िदमत में सुभाणे पेश कंदासीं। अलाह निगहबान।